मैडम 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 वो आहे न पंहिंजे किचन जो रोटी खानो आहे न उनजो गैस ख़राब थी पियो आहे। हाँ तो बाबा कोई हीअं कजो चाची जुमनारनि जे घर वञी वॾे किचन में उते मानी तयारु कर ठीकु आहे। त पर मैडम वो आहे न मैडम छमीअ खे चई छॾियो तव्हां चाची जुमन जे घर मानी ठाहिण विया पोइ तव्हां चांहि घुराए वठो। ठीकु आहे बाबा मां चई छॾंदी वञी तूं मानी तयारु कर जल्दी कर। लौंगा पोटा खीसे में आओ खड़ियो पियो हल्ला लौंगा पोटा खीसे में आओ खड़ियो पियो हल्ला। शाबाश शाबाश अञा भञ को ॾींहुं अलाह जो अहिड़ो न आहे जो तुंहिंजे हथां को नुक़सान न थियो हुजे। अरे ॿियो न त मन गह जो ज़रड़ो आंगुर ते खणी चपन ते लॻायो हुजई पर ज़ान करण जी हेड़ न वेंदी तोखां लौंगा। माफ़ी माफ़ी कान्हे माफ़ी रोज़ रोज़ माफ़ी। अरे काल्ह ई तो गिलास भॻा आहिनि हाँ ऐं तंहिंखां ॿ ॾींहं अॻु गुलदस्तो भॻई। माफ़ी यानी कि एक्सक्यूज़ मी मैडम चाची। लौंगा माफ़ीअ खां ॻाल्हि चढ़ी वई आहे अचे पाण त चवांसि थी तुंहिंजी ख़र्चीअ मां पैसा काटे वठे बस। पाण अची वियो। ही प्लेट कीअं भॻी ही गैर कानूनी कमु कीअं थियो? साईं किरी पई। किरी वरी कीअं पई इन भाॻे केराई आहे। साईं ॾिसो किरी बरोबर मुंहिंजे हथां आहे पर भॻी पंहिंजे मुंहिं पाण आहे यानी कि हार्ट अटैक। आऊं चवां थी हिन ज़ियानखोर जी ख़र्चीअ मां तोखे प्लेट जी क़ीमत कटणी आहे बस। रहीमा अॻे स्टॉक अची आहे ऐं प्लेट पंहिंजी क़ीमत कढी चुकी आहे तंहिं करे इहो कमु हाणे तॾहिं थींदो जॾहिं ही लौंग साहब वरी का नई प्लेट भञे। धूड़ पए नई प्लेट खे। अरे छोरा हाणे छो हथ छंडियो बीठो आहीं कम खे उकलाए वठ। हूअं बि पाण वटि चवंदा आहिनि न त जेकॾहिं को घर में ठिकर भॼे त महिमान अचनि। हा साईं बराबरि तॾहिं त चयमि न साईं त प्लेट पंहिंजो पाण खे पाण भॻो आहे यानी हेल सेल सेल हेल। छो त महिमान था अचनि ईअं। हाणे चखाए त सही जेके ताम तयारु थिया आहिनि। अरे भई ॾिसूं त सही को गैर कानूनी कमु त न थियो आहे। हाँ चख यार हाँ ॾाढो थकिजी पियासीं हिन करे। अल्लाह श्रेया की ड्रेस कितनी प्यारी है कितना ठाराई थी सर तारीफ करता ॾाढी सुठी पई लगे। थैंक यू ड्रेस चेंज करे आयो। हां यार फ्रेश थी आए ॾाढा थकिजी पियासीं। मां भी वनी लंच चेंज करे पोइ ड्रेस चेंज बस हाणे हल। हां अरे होरी सो तुंहिंजी दोस्त वेठी आहे तुंहिंजी फाइन गर्ल वेठी आहे शिमी। कीअं न हूंदी क्लास अटेंड करे न करे पर कॉलेज जरूर ईंदी सो भी हर रोज ही पूरे वक्त पे मोस्ट रेगुलर एंड पंक्चुअल। हेलो मिस्टर जिली हाउ आर यू? फाइन। तुंहिंजी स्टडी जो छा हाल आहे? हले पई। अॼु त शायद तुंहिंजा प्रैक्टिकल या न मिलजलो। प्रैक्टिकल मूंखे बोर कंदा आहिनि। त ही छा पढ़ी रही आई? मेडिकल मिस्ट्री। मेडिकल मिस्ट्री ओह आहे बि त मेडिकल सब्जेक्ट ऐं कीअं आहे या कहाणी? फाइन ओके ओके ऑल राइट गॉड ब्लेस यू। हेलो शमी ने नालो बिल्कुल सही रखियो है फाइन गर्ल। हेलो तलू हेलो शमी ने चलो बिल्कुल सही रखियो फाइन गर्ल। राफी साढ़ा 8 थी विया आहिनि अञा राजा मुनीर साहब न आयो आहे। ख़बर न आहे छो मामा मत हाणी अचे। तो त चयो त राजा मुनीर साहब अचण खां पहिरीं टेलीफोन कंदो। मत हाणी करे मामा। तो पोइ तूं ई खणी टेलीफोन करीस हाणे ई पतो पइजी वेंदो ही इज कमिंग और नॉट। हा बाबा ख़ालिद तूं ई खणी करीस फोन कानून ईअं थो चवे। हाँ चाचा साईं वक्त तमाम घणो थी वियो आहे।
केतिरी देर खां सभई सीढ़िया वेठा आहिनि। हा जे मानी थधी थी वई त पोइ मज़े मां वई। कानून त ईअं थो चवे। तमामु वॾो माण्हू आहे, सभई कम थियनि था। हूअं बि कमु असांजो आहे हुन में। अलाह करे जल्दी अची वञे, बाक़ी हाणे त बुख बि मरंदी वञे। ईअं पर ॾिसूं ख़ालिद बाबा फोन ते ॻाल्हाए वठे। राजा साहब निकिरी चुको आहे। वरी संदसि ऑफिस फोन कयमि त संदसि पीए ॻाल्हायो, हाणे पहुचण वारो हूंदो। असांजी त स्टडी थी ख़राब थिए। लॻे थो त तव्हां ॿिन्ही खे तमामु ॾाढी बुख लॻी आहे। हा मम्मा, बुख त लॻी आहे, पर असांखे स्टडी बि करणी आहे। ठीकु आहे, तव्हां भली हलो। राजा साहब आयो त तव्हांखे घुराए वठंदासीं। हा बाबा, तव्हां भली हलो। मानी तव्हांखे रूम ते पहुचायूं था। शाबाश। ठीकु आहे। ख़ालिद बाबा हाणे छा करियूं? अमरातो वारे त ॾाढी कई, असुल लंघण विहारे छॾिया। ॾाढी गैर कानूनी ॻाल्हि थी आहे। छा कजे चाचा साईं, पाण मानी खाऊं ऐं राजा साहब अची मथां निकिरे त इहा ॻाल्हि एटिकेट जे ख़िलाफ़ न थींदी। बिल्कुलु थी। त पोइ मानीअ तां हथ खणूं, ॿियो छा? हाणे मज़ो ईंदो। पर हाणे थींदो छा? मुंहिंजे ख़्याल में फोन था कयूं। मूंखे हिकिड़ो आइडिया आहे। कहिड़ो? त ॿुध। हेलो, अस्सलाम वालेकुम। सेठ ख़ालिद आहे जी? अच्छा, अवी ॻाल्हाए रहिया आहियो साईं? आउं राजा मुनीर अहमद जो पीए थो ॻाल्हायां। जी 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 हा जी हा जी हा। हा साईं, अॼु अवां वटि डिनर हुई शायदि उन्हनि जी। पर साईं हिकिड़ी अफ़सोसनाक ख़बर आहे साईं, उहो राजा मुनीर अहमद दवा न आयो पे त संदन कार जो एक्सीडेंट थी पियो। जी साईं, ज़ख़्म आया आहिनि कुझु राजा साहब खे। हाँ साईं, वो अस्पताल राजा साहब जो एक्सीडेंट थी पियो आहे। एक्सीडेंट? संदसि पीए पियो ॻाल्हाए। हू अस्पताल में आहे। कहिड़ी अस्पताल में? ख़बर न आहे मामा, कॉल कटिजी वियो। ओह, कुदरत जा कम आहे। अॼु इहो डील थियणो हो, अॼु ई हुनजो एक्सीडेंट थी पियो। मामा खेसि पुछण लाइ हलणु खपे, पर मां अस्पताल मां अबा ख़ैर त आहे? अस्पताल जी ख़बर पई? ख़बर इहा पई आहे त राजा साहब कंहिं बि अस्पताल में कोन्हे। संदसि को बि एक्सीडेंट कोन थियो आहे। कानून ईअं थो चवे। चाचा, अवां ठीक त आहियो? को वॾो धक त न लॻो अवां खे? खैर थियो थी, कुझु बि त न थियो आहे।
टंक में मिड़ई थोड़ी रड़ आई आ पा अमी हलो अवाज महिरबानी चाचा कुछ चाचा ही तव्हां रखो तव्हांजो कुछ नुक़सान थियो आहे ऐं मलम पटीअ लाइ कुछ भी तो न थियो आहे थी अमी हलो ठीक। परेशान थियण जी का ज़रूरत कान्हे का बाबा चाचा साईं रखो तव्हां हाणे बि अवां जी धीउ आहे दुआ कजो महिरबानी पर वो तो ठेले वाले जो पहले तो न हो यार ये ते रस्ते ही मोटी गाड़ी भी हो तो करना है ना हां ना इसमें बेवकूफी तो उन्हें जैसा ही करनी हुई जल्दी कर आज प्लीज मुझे पहुंचने लगी थी